ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 14/1/2026। अॼु मिठा बाप दादा चवंदा मीठी मीठी ॿार कदम कदम बाप जी श्रीमत ते हलंदा रहो। हिकु बाप सां ई ॿुधो त माया जो वार न थींदो। प्रश्न उच्च पद प्राप्त करण जो आधार छा आहे? उच्च पद प्राप्त करण लाइ बाबा जे हर डायरेक्शन ते हलंदा रहो। बाबा जो डायरेक्शन मिलियो ऐं ॿारनि वञो। ॿियो कोई संकल्प ताईं भी न अचे, स्वप्न में भी न अचे। ॿियो आहे न रूहानी सर्विस में लॻी वञो। तव्हांखे ॿियो कोई जी यादि न अचणी खपे। तव्हां मरी वई दुनिया, तॾहिं उच्च पद मिली वेंदी। गीता तव्हांखे पाए करे असां जहान पाए छॾियो। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿारनि इहे गीत ॿुधियो। उहा आहे भक्ति मार्ग जो ॻायल हुआ। हिन समय बाबा असांखे रहस्य सम्झाईंदा आहिनि। ॿार बि सम्झंदा आहिनि। हाणे असां बाप सां बेहद जो वरसो था वठूं। उहो राज्य असांजो कोई छीने न सघंदा। भारत जो राज्य ॾाढनि छीनियो आहे न। मुसलमाननि छीनियो, अंग्रेज़नि छीनियो। वास्तव में पहिरियों त रावण छीनियई आसरी मत ते। इहे जो बंदरनि जो चित्र ठाहींदा आहिनि, हियर नो इविल सी नो इविल, इन जो कोई रहस्य हूंदो न। बाबा सम्झाईंदा आहिनि हिकु तरफ़ आहे रावण जी आसरी संप्रदाय जो बाबा खे न ॼाणंदा आहिनि। ॿियो तरफ़ आहे तव्हां ॿार, तव्हां बि पहिरियों न ॼाणंदा हुयो न। बाबा इन्हनि जे लाइ बि ॿुधाईंदा आहिनि कि इन्हनि बि ॾाढी भक्ति कई। इन्हनि जो हीअ ॾाढे जन्मनि जे अंत जो जनम। इहे पहिरियों पावन हुया, हाणे पतित आहिनि। इन्हनि खे मां ॼाणंदो आहियां। हाणे तव्हां कंहिंजी न सुनो। बाबा चवंदा आहिनि मां तव्हां ॿारनि सां ॻाल्हियूं कंदो आहियां। हा, कॾहिं कोई मित्र संबंधी आदि खे वठी ईंदा आहियो त थोरो उन्हनि सां ॻाल्हाए वठंदो आहियां। पहिरीं ॻाल्हि त आहे पवित्र ठहिण जी, तॾहिं ही बुद्धि में धारणा थींदी। हिते जा क़ाइदा ॾाढा कड़ा आहिनि। अॻियां चवंदा हुया 7 रोज़ भट्टी में रहणो आहे। ॿियो कोई बि यादि न अचे, न पत्र आदि लिखणो आहे। रहो भल किथे बि, परंतु सॼो ॾींहुं जीअं भट्टी में रहणो हूंदो आहे। हाणे तव्हां भट्टी में पई करे पोइ ॿाहिरि निकिरंदा आहियो। कोई त आश्चर्यवत सुनंती कथंती ओहो माया पोइ भागंती थी वेंदा आहिनि। इहा ॾाढी भारी मंज़िल आहे। बाबा जो चइण न मञंदव। बाबा चवंदा आहिनि तव्हां त वानप्रस्थी आहियो न, तव्हां छो मुफ़्त में फसिया आहियो। तव्हां त हिन रूहानी सर्विस में लॻी वञो। तव्हांखे ॿियो कोई जी यादि न अचणी खपे। तव्हां मरी वई दुनिया, तॾहिं उच्च पद मिली सघंदो। तव्हांजो पुरुषार्थ ई आहे नर सां नारायण ठहिण जो। कदम कदम बाप जे डायरेक्शन ते हलणो आहे न। परंतु हिन में हिमत बि खपे। सिर्फ़ु चइण जी ॻाल्हि न आहे। मुंहं जी रग घटि न आहे। नष्टो मुंहुं थियणो। मुंहिंजो त हिकु शिव बाबा, ॿियो न कोई। असां त बाबा जी शरण वठंदा आहियूं। असां विख कॾहिं न वठंदासीं। तव्हां ईश्वर तरफ़ ईंदा आहियो त माया बि तव्हांखे छॾंदी न आहे, ख़ूब पछाड़ंदी आहे। जीअं वेद माण्हू चवंदा आहिनि हिन दवाई खां पहिरियों सॼी बीमारी ॿाहिरि निकिरी वेंदी, डिॼणो न आहे। ईअं हिते बि ईअं ई आहे। माया ख़ूब सताईंदी आहे। वानप्रस्थ अवस्था में बि विकार जो संकल्प लाहींदी आहे। मोह उत्पन्न थी वेंदो आहे। बाबा पहिरियों खां ई ॿुधाए ॾींदा आहिनि कि इहे सभु थींदो। जेसि ताईं जींदा इहे माया जी बॉक्सिंग हलंदी रहंदी। माया बि पहलवान ठही तव्हांखे छॾंदी न। इहे ड्रामा में न हूंदा। मां थोरी माया खे चईंदमि कि विकल्प लाहियो। ॾाढा लिखंदा आहिनि बाबा कृपा करो। मां थोरी केते कृपा कंदमि। हिते त तव्हांखे श्रीमत ते हलणो। कृपा करां पोइ त सभु महाराजा ठही वञनि। ड्रामा में भी आहे न। इहे सभु धर्म वारा ईंदा आहिनि जो ॿिया धर्मनि में ट्रांसफर थी विया हूंदा, उहे निकिरी ईंदा।
ये सैम्पलिंग लॻंदो आहे न, हिन में ॾाढी महिनत आहे। नया जो ईंदा आहिनि त सिर्फ़ु चइणो आहे बाबा खे यादि करो। शिव भॻवानु वाच्य श्री कृष्ण त 84 जन्मनि में ईंदा आहिनि। अनेक मतियूं अनेक ॻाल्हियूं इहे बुद्धि में पूरो धारण करिणो आहे। असां पतित ठहिया आहियूं। हाणे बाबा चईंदा आहिनि तव्हां पावन कीअं ठहो। कल्प पहिरियों बि चयो हुयो मामेकम यादि करो, पंहिंजे खे आत्मा सम्झी देह जे सभु धर्मनि खे छॾो। जीते जी मरो, मुझ हिकु बाप खे यादि करो। मां सर्व जी सदगति करणु आयो न। भारतवासी ही ऊच पद ऊच ठहींदा आहिनि, पोइ 84 जन्म उतरंदा आहिनि। चओ तव्हां भारतवासी हिन देवी देवताउनि जी पूॼा कंदा हुयो। ये केरु आहिनि? ये स्वर्ग जा मालिक हुया। हाणे किथे आहिनि? 84 जन्म केरु वठंदो आहे? सतयुग में त ईअं देवी देवता हुया। हाणे पोइ हिन महाभारत लड़ाई द्वारा सभिनि जो विनाश थियणो। हाणे सभु पतित तमो प्रधान आहिनि। मां इन्हनि जे ॾाढे जन्मनि जे अंत में अची करे प्रवेश कंदो आहे। इहे पूरो भगत हुयो, नारायण जी पूॼा कंदा हुया। इन में ई प्रवेश करे पोइ हिननि खे ई नारायण ठाहींदो आहे। हाणे तव्हांखे बि पुरुषार्थ करिणो आहे। हीअ डीटी राजधानी स्थापना थिए थी, माला ठहींदी आहे, मथे में निराकार बाबा फूल, पोइ मीरो युगलदानो। शिव बाबा जे हेठि हिकदमि इहे खड़ा आहिनि, ब्रह्मा बाबा ऐं मम्मा, जगत पिता ब्रह्मा ऐं जगदम्बा सरस्वती। हाणे तव्हां हिन पुरुषार्थ सां विष्णुपुरी जा मालिक ठहींदा आहियो। प्रजा बि चईंदी आहे न असांजो भारत। तव्हां बि सम्झंदा आहियो असां विश्व जा मालिक राजे, असां विश्व जा मालिक आहियूं। असां राजे ई कंदासीं, ॿियो कोई धर्म हूंदो ई न हिन समय। जॾहिं असां राजे ई कंदासीं, ईअं न चईंदासीं हीअ असांजी राजे ई आहे, ॿियो कोई आहे न। हिते ॾाढा आहिनि त असांजो तव्हांजो हलंदो रहंदो आहे, है न। ईअं न चईंदासीं असांजी राजे ई आहे, ॿियो कोई राजे ई न आहे। हिते त ॾाढा आहिनि त तव्हांजो असांजो हलंदो रहंदो आहे। हुते इहे ॻाल्हियूं हूंदियूं न आहिनि, हुते त पंहिंजो ई राज्य हूंदो आहे। त हाणे बाबा सम्झाईंदा आहिनि ॿार सभु ॻाल्हियूं छॾो, मावेकम यादि करो त विक्रम विनाश थींदा। ईअं न कोई वेही साम्हूं तव्हांखे निष्ठा कराए दृष्टि ॾे। बाबा त चईंदा आहिनि हलंदे फिरदे बाबा खे यादि करो, पंहिंजो चार्ट रखो, सॼे ॾींहं में केतिरो यादि कयो, सवेरे उथी केतिरो समय बाबा सां ॻाल्हियूं कयूं। अॼु बाबा जी यादि में वेठासीं, ईअं पाण सां महिनत करणी हुई। नॉलेज त बुद्धि में आहे, पोइ ॿियनि खे बि सम्झाइणो आहे। इहे कंहिंजी बुद्धि में न ईंदो आहे कि काम आहे शत्रु आहे। 2-4 वर्ष रही करे पोइ माया जो थप्पड़ जोर सां लॻण सां पोइ किरी पवंदा आहिनि। पोइ लिखंदा आहिनि बाबा असां कारो मुंहुं करे छॾियो। बाबा लिखी ॾींदा आहिनि कारो मुंहुं करण वारनि खे 12 मास हिते अचण जी दरकार ई न आहे। तव्हां त पाप से प्रतिज्ञा करे पोइ विकार में किरियो, मूं वटि कॾहिं न अचिणो आहे। ॾाढी वॾी मंज़िल आहे। बाबा आया ई आहिनि पतित खां पावन ठाहिण। ॾाढा ॿार शादी करे पवित्र रहंदा आहिनि। हा, कंहिं बची ते मार पवंदी आहे त उन्हनि खे बचाइण लाइ गंधर्वी विवाह करे पवित्र रहंदा आहिनि। उन में बि कोई त नापाक सां माया, कोई खे त नक सां माया पकड़े ॾींदी आहे, पोइ हार खाई वठंदा आहिनि। स्त्रियूं बि ॾाढियूं हार खाई वठंदियूं। बाबा चईंदा आहिनि तव्हां त सूप न खायो। इहे सभु नाम हिन समय जा आहिनि। हिते त बाबा कोई विकारी खे वेहण बि न ॾे। क़दम क़दम ते बाबा जी राय वठणी पए। सरेंडर थियो त पोइ बाबा चईंदा सभु हाणे ट्रस्टी ठहो। सरेंडर थी वियो त बाबा चईंदा हाणे ट्रस्टी ठहो। राय ते हलंदा रहो, पोइ पोता में ॿुधाईंदा तॾहिं त राय ॾींदा न बाबा। इहे ॾाढी सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि।
तव्हां भोग बि लॻायो परंतु मां खाईंदो न आहियां। मां त दाता आहियां न। अच्छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। रात्रि क्लास 15/68 पास्ट जो थी वियो। उनखे रिवाइज़ करण सां जंहिंजी कमज़ोरी दिलि आहे कमज़ोर दिलि आहे त उन्हनि जी दिलि जी कमज़ोरी बि रिवाइज़ थी वेंदी आहे, है न। अगरि असां पास्ट के ॻाल्हियुनि खे यादि कंदा आहियूं न त जंहिंजी कमज़ोर दिलि आहे त उन्हनि जी दिलि जी कमज़ोरी बि रिवाइज़ थी वेंदी आहे। इन करे ॿारनि खे ड्रामे जे पटे ते ठहिरायो आहे न। कॾहिं कॾहिं पुराणी ॻाल्हियूं माण्हू यादि कंदा आहिनि त उन में सुठी ॻाल्हियूं बि हूंदियूं आहिनि त साथ साथ बुरी ॻाल्हियूं बि यादि अची वेंदियूं आहिनि। इन करे सोचो भई जो हुयो ड्रामा में थी वियो। मुख्य फ़ाइदो ई आहे हाणे बाप जी यादि में। छो जो हाणे असां उन ॻाल्हियुनि खे यादि करे दिलि शिकस्त थींदासीं, है न। वरी उहा कमज़ोरी ईंदी त फ़ाइदो न आहे, हा। त फ़ाइदो कंहिंमें आहे। हाणे हर सेकेंड बाबा जी यादि में रही करे मौज मनायो। यादि सां ई आयु वॾी थियणी आहे। ड्रामा खे ॿार सम्झी विया आहिनि त कॾहिं ख़्यालु न अचे। ड्रामा में हिन समय ज्ञान सिखण ऐं सिखाइण जो हले थो। पोइ पाठ बंदि थी वेंदो, न बाबा जो न असांजो पाठ रहंदो, न उन्हनि खे ॾियण जो पाठ हूंदो, न असांजो वठण जो पाठ हूंदो। त हिकु ई थी वेंदा न। असांजो पाठ नई दुनिया में हूंदो, बाबा जो पाठ शांती धाम में हूंदो। पाठ जो रील भरियलु आहे न। असांजो प्रारब्ध जो पाठ, बाबा जो शांती धाम जो पाठ, ॾियण वठण जो पाठ पूरो थी वियो। ड्रामा बि पूरो थी वियो। पोइ असां राज्य करण ईंदासीं। उहो पाठ चेंज थींदो, ज्ञान स्टॉप थी वेंदो। असां उहो ठही वेंदासीं। पाठ ई पूरो थी वियो, बाक़ी फ़र्क़ु ई न रहंदो। ॿार ऐं बाप जो पाठ न रहंदो। इहे बि ज्ञान खे पूरो वठी वठंदा। उन्हनि वटि बि कुझु रहंदो न। न ॾियण वारनि वटि रहंदो, न वठण वारनि में कमी रही। त ॿिन्हिनि में ॿई हिक जे समान थी विया न, है न। इन में वीचार मतिलबु न ॾियण वठि रहियो, न वठण वारे में कमी रही, त ॿई समान थी विया। इन में वीचार सागर मंथन करण जी बुद्धि खपे। ख़ासि पुरुषार्थ आहे यादि जी यात्रा जो। बाबा वेई सम्झाईंदा आहिनि तव्हां में जो मोटी ॻाल्हि थी वेंदी आहे। ॿुधण में त मोटी ॻाल्हि आहे, बुद्धि में त सूक्ष्म ॻाल्हियूं आहिनि न, है न। अंदरि में ॼाणंदा आहियूं शिव बाबा जो रूप छा आहे। सम्झाइण में मोटो रूप थी वेंदो आहे। भक्ति मार्ग में वॾो लिंग ठाहे ॾींदा आहिनि। आत्मा आहे त नंढी न, इहे कुदरत आहे। केसि ताईं अंत पाईंदा, पोइ पिछाड़ी में बेअंत चई ॾींदा। बाबा सम्झायो आहे सॼो पाठ आत्मा में भरियलु आहे। इहे कुदरत आहे, अंत न पाए सघंदो आहे। सृष्टि चक्र जो अंत त पाईंदा आहियूं न। रचयिता रचना जी आदि मध्य अंत खे तव्हां ॼाणंदा आहियो, है न। बाबा नॉलेजफुल आहे, पोइ असां बि फुल थी वेंदासीं। पाइण लाइ कुझु रहंदो ई न। बाबा हिननि में प्रवेश करे पढ़ाईंदा आहिनि। उहो बिंदी आहे। आत्मा जो व परमात्मा जो साक्षात्कार थियण सां ख़ुशी थोरी थींदी आहे। महिनत करे बाप खे यादि करे विकर्त विक्रम विनाश थींदा। बाबा चवंदा आहिनि मूं में ज्ञान बंदि थी वेंदो त मूंखे तव्हां में बि बंदि थी वेंदो। नॉलेज वठी वठंदव, सभु कुझु वठी वठंदव, पोइ बाबा त बाप, लेकिन त बि बाप त बाप आहे त आत्मा त आत्मा ई रहंदो। बाप थी करे त न रहंदव न। इहे त ज्ञान आहे न। बाप त बाप आहिनि, ॿार त ॿार आहिनि। इहे सभई वीचार सागर मंथन करे डीप में वञिणो आहे। इहे बि ॼाणंदा आहियो वञिणो त सभिनि खे ई आहे न। सभी हली वेंदा, बाक़ी आत्मा वञी करे रहंदी।
सभी हली वेंदा, बाक़ी आत्मा वञी करे रहंदी, सॼी दुनिया ख़त्म थी वेंदी। इन में निडर रहणो आहे। सॼी पूरी दुनिया में सभु ख़त्म थी वेंदा, कुझु माण्हू रहंदा, कुझु चीजूं रहंदियूं, है न। पुरुषार्थ मतिलबु जंहिंसां माण्हू उहो ठाहींदा नयूं चीजूं। पुरुषार्थ करिणो आहे, निडर थी रहणो आहे, शरीर आदि जो कोई बि भान न अचे, हुन अवस्था में वञिणो आहे। बाप आप समान ठाहींदा आहिनि, तव्हां ॿार बि आप समान ठाहींदा आहियो। हिकु बाप जी यादि रहे अहिड़ो पुरुषार्थ करिणो आहे। हाणे टाइम पियो आहे, इहा रिहर्सल तीखी करणी आहे। प्रैक्टिस न हूंदी त खड़ा थी वेंदा, टंग थिड़कणु लॻी वेंदी। हार्टफेल अचानक थींदो आहे न, तमो प्रधान शरीर खे हार्टफेल थियण में देरी न लॻंदी आहे। जेतिरो अशरीरी थींदा बाप खे यादि कंदा रहंदा। अशरीरी थींदा त बाप खे यादि कंदा रहंदा। बाबा चईंदा ओतिरो नज़दीक ईंदा वेंदा। योग वारा ही निडर रहंदा, है न। अंतिम सीन ॾिसण जे लाइ योगी तो आत्मा ही अंतिम सीन ॾिसी सघंदी आहे, त असांखे निडर रहंदा। बाबा चवनि था योग वारा ही निडर रहंदा। योग सां शक्ति मिलंदी आहे, ज्ञान सां धन मिलंदो आहे, है न। ज्ञान सां धन मिलंदो आहे। ॿारनि खे खपे शक्ति, त शक्ति पाइण लाइ बाप खे यादि कंदा रहो। जेतिरो अशरीरी थींदा ओतिरो बाबा जी यादि रहंदी। बाबा जी यादि रहंदी त शक्ति मिलंदी। शक्ति हूंदी तॾहिं त निडर थी अंत जो सीन ॾिसी सघंदासीं न। त शक्ति पाइण लाइ बाप खे यादि करो। बाबा आहे अविनाशी सर्जन, उहो कॾहिं पेशेंट ठही न सघनि। हाणे बाप चईंदा आहिनि तव्हां पंहिंजी अविनाशी दवाई कंदा आहियो। असां अहिड़े सर्जन संजीवनी बूटी ॾींदा आहियूं जो कॾहिं कोई बीमारी न पए। सिर्फ़ु पतित पावन बाप खे यादि करो त पावन थी वेंदा। सिर्फ़ु पतित पावन बाप खे यादि करो त पावन थी वेंदा। बाबा चवनि था देवता आहिनि सदैव निरोगी पावन आहिनि। ॿारनि खे त इहो निश्चय थी वियो आहे, असां कल्प कल्प वरसो वठंदा आहियूं। इमोमरियल टाइम बाबा आहिनि, मतिलबु ॾाढो समय बाबा आहिनि। असां बाबा खां कल्प कल्प वरसो वठंदा आहियूं। इमोमरियल टाइम जीअं हाणे बाबा आया आहिनि, बाबा जो खिलाईंदा आहिनि, सम्झाईंदा आहिनि, इहे ई राजयोग आहिनि। बाबा जो सिखलाईंदा आहिनि, सम्झाईंदा आहिनि, इहे ई राजयोग आहे न। इहे गीता आदि सभु भक्ति मार्ग जा आहिनि। इहे ज्ञान मार्ग बाबा ई ॿुधाईंदा आहिनि। बाबा ई अची करे हेठां खां मथे उठाईंदा आहिनि। जो पक्का निश्चय बुद्धि आहिनि उहे ई माला जो दाणो ठाहींदा आहिनि। ॿार सम्झंदा आहिनि भक्ति कंदे कंदे असां हेठि किरिया आहियूं। हाणे बाबा अची करे सची कमाई कराईंदा आहिनि। लौकिक बाप एतिरी कमाई न कराईंदा आहिनि जेतिरी पालौकिक बाप कराईंदा आहिनि। अच्छा ॿारनि खे गुड नाइट ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार माया पहलवान ठही सामने ईंदी, उन सां डिॼणो न आहे। माया जी ठहिणो आहे। क़दम क़दम श्रीमत ते हली पंहिंजे मथां आपे ई कृपा करणी आहे, है न। क़दम क़दम श्रीमत ते हली पंहिंजे मथां आपे ई कृपा करणी आहे न, है न। बाबा जी श्रीमत ते हली करे पंहिंजे मथां आपे ई कृपा करो। ॿियो आहे बाप खे पंहिंजो सचो सचो पोता मेल ॿुधाइणो आहे, है न। बाप खे पंहिंजो सचो सचो पोता मेल ॿुधायो, जो ॻाल्हि जीअं आहे उहो ॿुधायो। ट्रस्टी थी करे रहो हमेशह, है न। बाबा चवनि था हमेशह ट्रस्टी थी करे रहो, कॾहिं बि कुझु बि पंहिंजो न सम्झो। बाबा खे सचो सचो पोता मेल ॿुधायो, ट्रस्टी थी करे रहो। हलंदे फिरंदे यादि जो अभ्यास करिणो आहे। हलंदे फिरंदे बाबा जी यादि जो अभ्यास करिणो आहे।
वरदाना रूहे गुलाब ठही दूर दूर ताईं रूहानी खुशबू फैलाइण वारा रूहानी सेवाधारी ठहूं। रूहानी रूहे गुलाब पंहिंजी रूहानी वृत्ति द्वारा रूहानियत जी खुशबू दूर दूर ताईं फैलाईंदा आहिनि। उन्हनि जी दृष्टि में सदा सुप्रीम रूह समायल आहे। उहे सदा ई रूहनि खे ॾिसंदा आहिनि, रूहनि सां ई ॻाल्हाईंदा आहिनि। मां रूह आहियां, सदा सुप्रीम रूह जी चित्र छाया में हलां थो। मुंहिंज रूह जो करन करावन आहे, सुप्रीम रूह आहे। यह हर सेकेंड हुजूर खे हाज़िर अनुभव करण वारा सदा रूहानी खुशबू में अविनाशी ऐं हिकरस रहंदा आहिनि। जो हमेशा ये सोचता है ना, वो सदा हर सेकेंड हुजूर के हाज़िर अनुभव करण वारा सदा रूहानी खुशबू में अविनाशी ऐं हिकरस रहंदा आहिनि। इहा आहे रूहानी सेवाधारियुनि जी नंबर 1 विशेषता। हिन करे सदा सम्झो कि मां हुन सुप्रीम रूह जी छत्रछाया में आहियां। मुंहिंज रूह जो करन करावन आहे, सुप्रीम रूह आहे। ईअं हर सेकेंड हुजूर खे हाज़िर अनुभव करण वारा सदा रूहानी खुशबू में अविनाशी ऐं हिकरस रहो। ये रूहानी सेवाधारियुनि जी नंबर 1 विशेषता आहे। स्लोगन आहे, निर्विघ्न ठही सेवा में अॻियां नंबर वठणु अर्थात नंबर 1 भाग्यशाली ठहिणु। निर्विघ्न ठही सेवा में अॻियां नंबर वठो। निर्विघ्न ठही सेवा में अॻियां नंबर वठण वारा भाग्यशाली वठण वारा अर्थात नंबर 1 भाग्यशाली। जो निर्विघ्न सेवा कंदा आहिनि न, वो नंबर 1 भाग्यशाली हूंदा आहिनि। अव्यक्त इशारो आहे, ब्राह्मण जीवन में देह जो बंधन, संबंध जो बंधन, साधननि जो बंधन सभु ख़त्म थी वियो। देह जो बंधन, देह ई न आहे त पोइ बाक़ी सभु छा रहियो। कोई बंधन न, बंधन पंहिंजे वश में कंदो आहे ऐं संबंध स्नेह जो सहयोग ॾींदो आहे। अगरि असां हर हिक जी संबंध रखंदासीं न, आत्मिक संबंध, त स्नेह जो सहयोग ॾींदो आहे उहो, है न। अगरि असां बंधन वश कंदा आहियूं त चिड़चिड़ थी वेंदी आहे। ऐं असां आत्मिक संबंध जे हिसाब सां हर कमु कंदासीं त स्नेह जो सहयोग थी वेंदो आहे। त देह जे संबंधनि खे, जो देह जे नाते सां संबंध न आहे, लेकिन आत्मिक संबंध आहे, है न। कंहिंखे आत्मा सम्झी करे कंहिंजे लाइ तव्हां कुझु ठाहे करे उन्हनि खे खारायो, उन्हनि जी ख़ातिरी करो, उन्हनि सां संबंध में अचो त पोइ नष्ट मोह बि थी वेंदा आहियूं ऐं स्नेह बि रहंदो आहे। ऐं अगरि ख़ुदि खे देह सम्झी करे दैहिक संबंध खे स्मृति में रखी करे कर्म कंदासीं त उन में खीचातानी, अहंकार, चिक चिक थींदी आहे। त बाबा चवनि था, देह जे संबंधनि जो देह जे नाते सां संबंध न आहे। सभु हिक ॿिए खे आत्मिक नज़र सां ॾिसंदे हुए, अनुभव कंदे हुए हर हिक सां पाठ पुॼायूं। ईअं ब्रह्मण अर्थात जीवन मुक्त आत्मा। जीअं असां सभु अगरि आत्माउनि खे ज्ञान ॾींदा आहियूं, आत्मनि सां सेवा कंदा आहियूं त कंहिं भाव सां कंदा आहियूं कि असां आत्मा बाबा जी संतान ऐं इन सभिनि आत्माउनि खे असां ॾियूं था जो बि इन्हनि खे खपे, है न। दैहिक दृष्टि न रहंदी आहे, आत्मिक दृष्टि रहंदी आहे। तॾहिं इनखे चइबो आहे स्नेह जो सहयोग ॾियणु, इनखे चइबो आहे जीवन मुक्त स्थिति। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।